सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंधी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी बेहतरीन नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा हाणे नवाब खान वाकई मूसा खे छॾाईंदो, जेल मां आज़ादु कराईंदो, या वरी सिजावल खान खे ख़ाली हिरासत में रखियो अथसि? छा हाणे शेर अलीअ खे सूबेदार इक़बाल सज़ा ॾींदो या वरी पैसनि जे छॾे ॾींदसि? सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदसि। वीडियो पूरो ॾिजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे। राजजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज के भी लाइक शेयर कमेंट कजो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे ॿुधायां त हाणे नवाब खान मूसा खे छॾाईंदो, छो त नवाब खान चए थो त मां मूसा खे पाण सां गॾु रखां त जीअं मूसा मुंहिंजे लाइ कमु करे, लेकिन ईअं कोन थींदो। मूसा आज़ादु थियण खां पोइ वरी बि नवाब खान सां दुश्मनी कंदो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हाणे सिजावल खान शेर अलीअ खे गिरफ़्तार करायो आहे, लेकिन शेर अली बेॾो आहे। इहो जल्द मां जल्द शेर अली आज़ादु थींदो। 2-3 रुपया सूबेदार खे ॾींदो, सूबेदार हिन खे पाण ई छॾे ॾींदो। छो त इहो सॼो शरारत नवाब खान जो ई रचियल आहे। इन सां वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। तेसिताणी असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।